नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अवां सभिनि खे जुमे जो भला रोडी मुबारक हुजे। अल्लाह सुब्हाना ताला तव्हां सभिनि जे मथां रहमतूं बरकतूं नेमतूं नाज़िल फरमाए। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो ऐं उम्मीद आहे तव्हां ज़रूरु मसनून दुआऊं पढ़ंदा हूंदो, बिस्मिल्लाह जूं बरकतूं बि इंशाअल्लाह वठंदा हूंदो। अॼु नए टॉपिक सां गॾु अवां वटि आया आहियूं त नज़रे बद जे हवाले सां अवां जो ध्यानु थोरे पासे ॾे छिकराईंदासीं। त कोशिशि कयो त नज़रे बद जे हवाले सां कुझु पाण स्टडी बि कयो ऐं जेको मूंखां थी सघे थो त मां बि तव्हांखे थोरो घणो ॿुधायां थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त नज़र हक़ आहे। नज़र इंसान खे क़बर ताईं ऐं उठ खे देगड़ीअ ताईं हांडीअ ताईं पहुचाए थी। नज़र जीअं ॾिसो तव्हां एक्सरे ॾिसो था, उहे बि रेज़ आहिनि ऐं वेव्स आहिनि। जीअं माइक्रोवेव अवन आहे, उन में बि रेज़ हूंदियूं आहिनि। ईअं काफ़ी लिथोट्रेप्सी जेको थिए थो, जीअं स्टोन जेको किडनी में ब्रेक कयो थो वञे, उहो बि रेज़ जे थ्रू थिए थो। त ईअं जेको निगाह आहे इंसान जी, कॾहिं कॾहिं उहा बदनज़री जेको आहे इंसान खे तमामु घणो मुसीबत में मुब्तला कंदी आहे। त जेकी मुहलिक बीमारियूं आहिनि उहे बि अक्सर बेशितर नज़र बद ई जो नतीजो आहिनि। इंसान खे नज़र लॻी थी वञे, उहो मुहलिक बीमारियुनि में ख़ुदा न ख़ास्ता मुब्तला थी थो वञे ऐं असां दम जे तरफ़ जेको आहे रुजू नथा कयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि दम जे तरफ़ मुतवजा करायो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मौज़तैन जेकी आहिनि उहे पंहिंजे मथां दम कंदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे मथां सूर्य फलक सूर्य नास उहे दम करे पोइ सुम्हंदा हुआ। त कोशिशि कयो पंहिंजी ज़िंदगीअ में त दम करण ॾे थोरो पंहिंजे ज़हन खे राग़िब कयो त अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे इन परेशानियुनि खां उन मुसीबतुनि खां बचाईंदो रहे। अॼु सोशल मीडिया जो ज़मानो आहे। ॾिसो था त केॾो इंसानु पंहिंजे मोबाइल सां या सोशल मीडिया सां कनेक्टेड आहे। त असां पंहिंजी ख़ुशियुनि जो इज़हार हूअं त झलियो वियो आहे त नेमतुनि जो ॿियनि सां तस्करो पंहिंजो घणो न कबो आहे, छो त हादसी माण्हू हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं हसद वारी नज़र बि लॻी वेंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं मुहबत वारी नज़र बि लॻी वेंदी आहे। जेके असां प्यारु कंदा आहिनि उन्हनि जी नज़र बि लॻी वेंदी आहे। व्हाट्सएप ते फेसबुक ते ॾिसो था त केॾो असां वटि इहा शइ कॉमन थी वई आहे त असां पंहिंजी ख़ुशियुनि जूं या जेके लम्हात पंहिंजे प्यारनि सां गॾु गुज़ारियूं था उहे व्हाट्सएप जे स्टेटस ते रखी था छॾियूं या फेसबुक ते रखी था छॾियूं त जीअं दुनिया ॾिसे। ज़रूरी न आहे त नज़र बद जेको आहे फेस टू फेस लॻे या साम्हूं हुजे, त तस्वीरुनि जे थ्रू बि लॻी सघे थी। ऐं अलाह साईं खां पनाह घुरो त कोशिशि कयो पंहिंजे पाण खे एतिरो हाईलाइटेड न रखो, छो त नज़र बद तव्हांखे ख़बर बि नथी पए इंसान खे त इंसानु कहिड़ी मुसीबतुनि में मुब्तला थो थी वञे। त कोशिशि कयो पंहिंजी ज़िंदगीअ में इन्हनि शयुनि खे घटि कयो। व्हाट्सएप स्टेटस तव्हां सुठियूं शयूं रखो त कोशिशि कयो पंहिंजी इनखे तस्वीरुनि खे तव्हां हाईलाइट करे रखो था त मां फलाणे रेस्टोरेंट में वेठो आहियां या फलाणी मां गाॾी वरिती आहे या अॼु मां पास थी वियो आहियां। काफ़ी शागिर्द ईअं रखनि था या कंहिं न कंहिं तरीक़े सां शो ऑफ कनि था। उनखां पोइ उनजा नताइज तमामु घणा ख़राबु था गुज़रनि। यकीन कयो ज़िंदगी इंसान जी बर्बाद थी वञनि। हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चयो जॾहिं उहे मिस्र वञनि पिया त कॾहिं बि जेको आहे हिकु दर मां न अचिजो, मुख़्तलिफ़ दरवाज़नि मां अचिजो। छा आहे त इहो ई एहतियात आहे त जीअं इंसानु नज़र बद खां बची सघे। कोशिशि कयो पंहिंजे ज़िंदगीअ में क़ुर पाक ॾे पंहिंजे पाण खे जेको आहे रुजू कयो, उन सां दम कयो त अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे पंहिंजी पनाह में रखंदो, अमन अमान में रखंदो। उमेद आहे तव्हां काफ़ी ॻाल्हियुनि खे सम्झी विया हूंदो। त कोशिशि कयो ख़ुदा रा पंहिंजे पाण खे ईअं मुसीबतुनि में ऐं बीमारियुनि में मुब्तला न कयो। नज़र बद हक़ अथव, इहा लॻंदी आहे। किन माण्हुनि जो शायदि नज़र बद एतिरो सेंसिटिव हूंदा आहिनि कि माण्हू उनखे जल्दी नज़र असरु कंदास करे वठंदी आहे, जल्दी उन्हनि खे बीमार करे छॾींदी आहे। बार बार उहो बीमार थींदा आहिनि, बार बार कंहिं न कंहिं परेशानी में मुब्तला थींदा आहिनि। त कोशिशि कयो पंहिंजे पाण खे इन्हनि शयुनि खां परे रखो। सोशल मीडिया जे हवाले सां मां ॻाल्हि करे रहियो आहियां त जीअं कोशिशि इंसान करनि था त काफ़ी जेको आहे पंहिंजे स्टेटस खे जेको अवॉइड कयो उनखे। नज़र बद जो इलाज तव्हांखे हूअं त रिसर्च कंदो या तव्हां राब्तो कंदो इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदो। थोरो घणो तव्हांखे ॿुधाए था छॾियूं त सूरे फातिह 3 दफ़ा पढ़ो ऐं आयतल कुर्सी 3 दफ़ा पढ़ोसि ऐं सूरे कलम जूं आख़िरी 2 आयतूं उहे ज़रूरु पढ़ी करे पंहिंजे पाण मथां दम कयो ऐं आख़िरी जेके कुल आहिनि उहे बि पंहिंजे मथां दम कयो त अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे पंहिंजी पनाह में रखे। सो उमेद आहे अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं कोशिशि कंदो त नज़र बद खे ज़हन में रखंदो ऐं पंहिंजे पाण खे एतिरो हाईलाइट न कंदो। मां हज़रत मौला अली करमल्लाहु वजह जे क़दमगाह ते हैदराबाद में वियो हुयुसि। सो कुझु झलकियूं अव्हांखे ॾेखारियां थियो त तव्हां जॾहिं बि हैदराबाद अचो त मौला अली जे क़दमनि ते ज़रूरु वञिजो। अल्लाह सुब्हानो ताला तव्हांजी दुआऊं क़बूल फरमाईंदो। तो अचो त हीअ असांखे ॾिसूं। व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नाद अली पढ़ नाद अली,
नाद अली पढ़ नाद अली, अली 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 दम अली अली। तेरी मेरी पहचान अली, तेरी मेरी पहचान अली, अली 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 दम अली अली। नाद अली पढ़ नाद अली,